Chemistry class now. बाप ॿियों सबक छहों. डी ब्रोगले जो मफ़रूज़ो. डी ब्रोगले's hypothesis. आऊं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीला चन्ना. अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार. असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे ड्यूअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जी ॿिटी नोइयत. इहो मफ़रूज़ो डी ब्रोगले 1923 में पेश कयो हुयो. डी ब्रोगले's hypothesis. डी ब्रोगले जो मफ़रूज़ो. In 1923, Louis de Broglie extended the wave-particle duality to electron. 1923 में लुइस डी ब्रोगले लहर ऐं ज़रड़े वारी ॿिटी नोइयत इलेक्ट्रॉन ते पिणु लागू कई. And proposed a hypothesis that ऐं इहो मफ़रूज़ो पेश कयो त all matter has particle as well as wave nature at the microscopic level. हर मादे वारी शइ खे लहर तोड़े ज़रड़े वारी ॿिटी नोइयत हासिल हूंदी आहे ऐं इहो ख़ासि तौर ते माइक्रोस्कोपिक लेवल ते जेके शयूं आहिनि, एटम आहे, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, उन्हनि ते चिटी तरह सां ज़ाहिर थिए थो. असुल में छा थियो जो मुख़्तलिफ़ जेके थ्योरीज़ हुयूं उहे ईंदियूं रहियूं त उन में इहो वञी करे तइ पियो त बाबा रोशनी जेका आहे यानी जेका एनर्जी आहे, पहिरियां इहो सम्झो वेंदो त उहा हिकु लहर आहे, पर पोइ 19वीं सदी में इहे बहस हलिया त लाइट जेका आहे उहा पिणु पार्टिकल्स यानी हिकिड़नि क्वांटा जे सूरत में सफ़र करे थी, त यानी रोशनी जेका आहे उहा लहर जी ख़ासियत बि रखे थी, त पार्टिकल जी बि ख़ासियतूं रखे थी. त पोइ डी ब्रोगले छा कयो, पंहिंजो जेको मैथमेटिकल इन कैलकुलेशन्स कयूं ऐं पोइ मफ़रूज़ो ॾिनो त इलेक्ट्रॉन जेको आहे उहो पिणु लहर बि आहे ऐं वरी साॻे ई वक़्त ते उहो ज़रड़ो बि आहे, यानी उनजी ड्यूअल नेचर आहे. इहो ख़्यालु हिन 1923 में पेश कयो. डी ब्रोगले पंहिंजे हिन हाइपोथेसिस ते कीअं पहुतो, अचो त असां ॿियनि साइंसदाननि खे ॾिसूं जितां डी ब्रोगले पंहिंजो इहो ख़्यालु खयों ऐं उनखे मैथमेटिकली वरी पोइ साबित कयो. ड्यूअल नेचर ऑफ मैटर, मादे जी ॿिटी नोइयत, यानी मादो जेको आहे उहो लहर बि आहे त उहो ज़रड़ो बि आहे. इन ख़्याल खे हिकिड़ो त मैक्स प्लांक जी जेका क्वांटम थ्योरी हुई उन सपोर्ट कयो. In the year of 1900, Max Planck proposed quantum nature of radiations and energy in a photon wave. E is equal to h nu as quantum theory. 1900 वारे साल में मैक्स प्लांक तवानाई ऐं शुआन जी क्वांटम नेचर खे ज़ाहिर कयो हिन इक्वेशन में, जेका आहे एनर्जी इज़ इक्वल टू एच न्यू. एच जेको आहे उहो प्लांक्स कांस्टेंट आहे. ऐं पोइ वरी छा थियो, इहा थ्योरी जेका आहे अल्बर्ट आइंस्टाइन 1905 में इन खे क़बूल कयो ऐं इन जे बुनियाद ते हुन वरी पंहिंजी हिकिड़ी इक्वेशन ॾिनी हुई, ई इज़ इक्वल टू एम सी स्क्वायर. सो असीं चऊं था त दिस क्वांटम थ्योरी एक्सेप्टेड बाय अल्बर्ट आइंस्टाइन इन 1905. 1905 में अल्बर्ट आइंस्टाइन क्वांटम थ्योरी खे एक्सेप्ट कयो एंड प्रपोज्ड रिलेशनशिप बिटवीन मास एंड एनर्जी. ऐं मादे ऐं तवानाई जे विच में जेको ताल्लुक़ आहे उहो ज़ाहिर कयो टू एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बाय वेव पार्टिकल ड्यूअलिटी. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट खे वेव पार्टिकल ड्यूअलिटीअ सां उनखे वज़ाहत ॾिनी, उनखे बयानु कयो त ई इज़ इक्वल टू एम सी स्क्वायर. एनर्जी जेका आहे उहा बराबरि आहे एम यानी मास, सी स्क्वायर यानी रोशनीअ जी जेका आहे स्क्वायर रफ़्तार सां. सो ही जेका इक्वेशन आहे उहा असांखे एनर्जी ऐं मास जो जेको ताल्लुक़ आहे उन्हनि खे पाण में बयानु करे थी त ॿई जेके आहिनि हिक ॿिए में कन्वर्टेबल आहिनि. जेकॾहिं कंहिं बि मास खे यानी को मादो आहे जेको जॻह थो विलारे, उनखे जेकॾहिं रोशनीअ जी रफ़्तार स्क्वायर सां स्पीड सां हलाइजे त उहो जेको आहे एनर्जीअ में तब्दील थी वेंदो. हाणे ही जेके ॿ थ्योरीज़ आहिनि, हिकिड़ी इहा मैक्स प्लांक वारी ए इज़ इक्वल टू एच न्यू ऐं ॿी आहे अल्बर्ट आइंस्टाइन वारी ई इज़ इक्वल टू एम सी स्क्वायर. इन जी मदद सां पोइ मादे जी जेका ड्यूअल नेचर आहे उहा डी ब्रोगले पिणु साबित कई हुई. या कीअं साबित कई, अचो त हिनखे ॾिसूं. डी ब्रोगले कंबाइंड द आइंस्टाइन एंड प्लांक्स इक्वेशंस. डी ब्रोगले छा कयो, आइंस्टाइन जी इक्वेशन ई इज़ इक्वल टू एम सी स्क्वायर ऐं ई इज़ इक्वल टू एच न्यू खे ॿिन्ही खे गॾायो एंड आर्ग्यूड. ऐं पोइ इहो दलील ॾिनो त जेकॾहिं he says that if a particle is moving it expresses wave properties also.
हिन इहो दलील ॾिनो ऐं चयो त जेकॾहिं को ज़रड़ो हरकत करे रहियो आहे त पोइ उहो लहर वारियूं ख़ासियतूं पिणु ज़ाहिर करे थो. सो ही गेव हिज़ हाइपोथेसिस. इन लिहाज़ खां हिन पंहिंजो मफ़रूज़ो ॾिनो त ऑल सब एटॉमिक पार्टिकल्स इवन एटम जा सभु नंढड़ा ज़रड़ा इलेक्ट्रॉन प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन तोड़े जो एटम पाण बि exhibit both properties of particle as well as a wave. एटम खे पिणु हिकिड़े ज़रड़े जूं ऐं गॾोगॾु वरी लहर जूं ख़ासियतूं पिणु हूंदियूं आहिनि. ही ॿई इक्वेशन्स जेको आहे E इज़ इक्वल टू एच न्यू ऐं E इज़ इक्वल टू एम सी स्क्वायर, इहे हिन ॿई खयूं. हिन ईअं खयूं त मिसाल जे तौर ते एनर्जी जेका आहे उहा बराबरि आहे एच न्यू जे, ऐं वरी आइंस्टाइन जी इक्वेशन खई त एनर्जी जेका आहे उहा इज़ इक्वल टू आहे एम सी स्क्वायर जे. त याने जेकॾहिं असां हिननि ॿिन्ही खे कॉमन वठूं, ॻाल्हि साॻी आहे. ही पासो जेकॾहिं बराबरि आहे त पोइ हेॾां वारो जेको ही पासो आहे उहो बि बराबरि थी वेंदो, यानी एम सी स्क्वायर जेको आहे उहो एच न्यू जे बराबरि आहे. या ईअं बि चई सघिजे थो त एच न्यू इज़ इक्वल टू एम सी स्क्वायर. इहे ॿई पासा जेके आहिनि उहे हिक ॿिए जे बराबरि थी वञनि था. ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेको न्यू आहे उहो बराबरि आहे सी अपॉन लेमडा जे. तंहिंजे करे असां ईअं लिखी सघूं था, हिन जी जॻह ते न्यू जी जॻह ते असां सी अपॉन लेमडा ॾेई सघूं था. त यानी नई इक्वेशन थी वेंदी असांजी एम सी स्क्वायर इज़ इक्वल टू एच. हाणे हिन न्यू जी जॻह ते असां ॾियूं था सी अपॉन लेमडा. हा, इहा न इक्वेशन खे हाणे असां जेकॾहिं हीअ लेमडा जेको आहे उहो असां कढी हेॾे हिन पासे ॾे आणियूं त एम सी स्क्वायर जेको आहे उहो इन जी जॻह ते हेॾे अची वेंदो वंड ते. तंहिंजे करे नई इक्वेशन जेका आहे उहा थी वई लेमडा इज़ इक्वल टू एच सी अपॉन एम सी स्क्वायर. हाणे हिते जेको आहे सो सी स्क्वायर आहे, हेॾो मथां जेको आहे सी आहे. तंहिंजे करे असां छा कयूं त वंडीदड़ जेको आहे उन जी हिकिड़ी सी खे कटियूं स्क्वायर मां त बचंदो एम सी, ऐं हिन सी खे कटे छॾियो त मथे बचंदो एच. तंहिंजे करे हिकिड़ी नई इक्वेशन जेका आहे उहा ड्राइव थी वेंदी, उहा आहे लेमडा इज़ इक्वल टू एच अपॉन एम सी. लेमडा इज़ इक्वल टू एच अपॉन एम सी. हाणे हिन इक्वेशन में जेका सी आहे उहा रोशनी जी रफ़्तार खे ज़ाहिर करे थी. आम जेके ज़रड़ा आहिनि सब एटॉमिक पार्टिकल्स आहिनि, असां उन्हनि जी रफ़्तार खे ज़ाहिर कंदा आहियूं वी सां. तंहिंजे करे सी इज़ इक्वल टू वी यानी वेलोसिटी ऑफ एनीथिंग. सी जेको आहे उहा रोशनी जी रफ़्तार खे ज़ाहिर करे थी. तंहिंजे करे असां हिन सी खे जेकॾहिं वी सां लिखूं त पोइ लेमडा बराबरि थी वेंदी एच अपॉन एम वी. ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त एम वी मास इनटू वेलोसिटी उहो बराबरि हूंदो आहे मोमेंटम जे, जंहिंखे असां नंढी पी सां ज़ाहिर कंदा आहियूं. ऐं मोमेंटम छा आहे, उहो हरकत जो मयार हूंदो आहे कंहिं बि ज़रड़े जो. तंहिंजे करे हाणे नई इक्वेशन असांजी जेका आहे उहा हीअं थी वेंदी त लेमडा बराबरि आहे एच अपॉन पी यानी एच अपॉन मोमेंटम, प्लांक्स कांस्टेंट अपॉन मोमेंटम. हाणे हिते जेको आहे सो ॾिसो त हीउ जेको मोमेंटम अची वियो उहो ज़रड़े जे हरकत जे मयार खे ज़ाहिर करे थो. हाणे हेॾां हिकिड़े पासे खां कंहिं बि ज़रड़े जो मादे जे ज़रड़े जो हरकत जो मयार रखियलु आहे, हेॾां वरी रखियलु आहे लेमडा, यानी इहा वेवलेंथ खे ज़ाहिर करे थो. इहा वेवलेंथ जेका आहे उहा लहर जी ख़ासियत आहे, ऐं जेको हीअ हरकत जो मयार आहे उहो हिकु ज़रड़े जी ख़ासियत आहे. इते डी ब्रोगले जेको आहे उहो इहो ज़ाहिर करे थो त कंहिं बि ज़रड़े में वेवलेंथ बि थी सघे थी यानी हिकिड़ी लहर जी ख़ासियत, ऐं उन ज़रड़े जो मोमेंटम बि थी सघे थो यानी हिकु मादे वारी ख़ासियत. हाणे हिन इक्वेशन में लहर बि साॻे हंध ते मौजूदु आहे त ज़रड़ो बि उन ई इक्वेशन में मौजूदु आहे त यानी ज़रड़ो इते मादो बि आहे ऐं ज़रड़ो हिते पाण खे हिकु लहर जी ख़ासियत में बि ज़ाहिर करे थो. द वेव नेचर ऑफ अ पार्टिकल इज़ डिफाइंड बाय डी ब्रोगले एज़. पार्टिकल जी जेका वेव नेचर आहे उनखे डी ब्रोगले हीअं ज़ाहिर कयो त लेमडा इज़ इक्वल टू एच अपॉन मोमेंटम वेयर पी इज़ द मोमेंटम ऑफ द पार्टिकल. हीअ जेका असां ॻाल्हि कईसीं त डी ब्रोगले पार्टिकल जी कंहिं बि ज़रड़े जी वेव जेका नेचर आहे उनखे ज़ाहिर कयो आहे हिन इक्वेशन सां त लेमडा इज़ इक्वल टू एच अपॉन पी यानी मोमेंटम ऑफ द पार्टिकल. अकॉर्डिंग टू डी ब्रोगले अ लाइट, डी ब्रोगले जे मूजिबि रोशनी आर एनी अदर इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव या रोशनीअ वांगुरु का ॿी इलेक्ट्रोमैग्नेटिक लहर कैन एग्ज़िबिट दी प्रॉपर्टीज़ ऑफ पार्टिकल. रोशनी जेका आहे उहा हिकु ज़रड़े जूं ख़ासियतूं ज़ाहिर करे सघे थी. जीअं आइंस्टाइन ई इज़ इक्वल टू एम सी स्क्वायर खां पोइ चयो हो त लाइट इज़ आल्सो अ पार्टिकल.
रोशनी जेका आहे उहा साॻे वक़्त ते हिकिड़ो ज़रड़ो बि आहे। सिमिलरली साॻे ई तरह सां अ पार्टिकल शुड आल्सो एग्ज़िबिट द प्रॉपर्टीज़ ऑफ अ वेव। को बि हिकिड़ो ज़रड़ो जेको आहे उहो कंहिं लहर जूं ख़ासियतूं ज़ाहिर करे सघे थो। एंड दीज़ टू नेचर आर इंटरचेंजेबल। ऐं इहे जेके ॿ नोयतूं आहिनि, ॿ जेके इहे फितरतूं आहिनि वेव ऐं पार्टिकल जूं, इहे पाण में इंटरचेंजेबल आहिनि, हिक ॿिए में बदिलबियूं पयूं। यानी साॻी ॻाल्हि E इज़ इक्वल टू MC स्क्वायर वारी, त मास एनर्जी में तब्दील थी सघे थो ऐं एनर्जी जेका आहे उहा मास में तब्दील थी सघे थी। सो ही वारी जेका डी ब्रोगले जी इक्वेशन आहे उहा ई डी ब्रोगले जे हाइपोथेसिस खे सपोर्ट करे थी त लैम्डा इज़ इक्वल टू h अपॉन मोमेंटम ऑफ एनी पार्टिकल। वेवलेंथ यानी लैम्डा बराबर आहे प्लांक्स कांस्टेंट अपॉन मोमेंटम ऑफ एनी पार्टिकल जे। इते असांखे इहो नज़र अचे थो त लैम्डा ऐं पार्टिकल जी जेका ॿी ख़ासियत आहे हरकत जो मयार, उहे पाण में हिकिड़े तालुक में आहिनि ऐं हिक ई वक़्तु उहे ॿई मौजूदु आहिनि। हिन इक्वेशन ते जेके बि कैलकुलेशन्स आहिनि, ॿिया जेके हिसाब किताब आहिनि, उहे मथियनि क्लासनि में तव्हांखे सम्झाया वेंदा। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।